सजावल बरसा मच्छी के शिकार से वियल नौजवान माहगीर होड़ी मां किरी बुढ़ी फौत थी वियो है। वधिक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर शबीर समो। जी शबीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मच्छी के शिकार लाइ वियल नौजवान माहीगीर होड़े मां किरी समुंड में बुड़ी वियो। चूहो जमाली लॻ बड़ो बुला खान ॻोठ अलाजनो पारेड़ी जो 20 साल नौजवान माहीगीर गुलाम मुस्तफा वलद साले पारेड़ी गुज़िरियल ॾींहुं मच्छी के शिकार लाइ होड़े में कराची हैदरी जे समुंड लाइ वियल हो, जेको मच्छी जो शिकार कंदे गहरे पानी में होड़े मां समुंड में किरी बुड़ी वियो। वॾी ॻोल्हा खां पोइ पाक नेवी ऐं माहीगीरनि जे ॿोॾा बुॾी वियल नौजवान जो माहीगीर जो लाश हथ करे ईदी जे हवाले कयो। इतला ते वारसी ईदी कराची खां नौजवान जो लाश वसूल करे ॻोठान पहुंचो। फौजी जो नौजवान जो माहीगीर जो वाहिद कमाईंदड़ हो, जो घर में पहचान ते लाश पहचान ते घर में कोहराम मची वियो। जी शबीर, जी मेहरबानी।